अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जुनू तव्हां ख़बर ॾियूं था त सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह बहरिया टाउन जे कूड़नि केसनि मां बाइज़त बरी थियण बैदि अॼु काज़ीमंद पहुतो, जिते काज़ीमंद बाईपास ते वॾी तइदाद में SUP अॻवाननि, कारकुननि ऐं शहरियुनि पारां वॾे जोश ऐं जज़्बे सां गुलनि जे पतरियुनि जी वर्खा करे भरपूर अंदाज़ में संदसि इस्तक़बाल कयो वियो। सैयद ज़ैन शाह खे सिंध जी सक़ाफ़त, टोपी, अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया, मुबारकूं ॾिनियूं वियूं। सैयद ज़ैन शाह खे बहरिया टाउन जे कूड़े केस मां बाइज़त बरी थियण बैदि कराची खां वापसि इंडस हाईवे ज़रिए पंहिंजे चूंड तक सकण ॾांहुं अचण दौरान रस्ते में जाम शेरो सन, काज़ी अमन समेत ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आवाम संदसि शानदार इस्तक़बाल कयो। हुनजो मुख़्तसिर ख़िताब में चवणो हो त हिन वक़्तु सिंध जी हिफ़ाज़त करण जी इशद ज़रूरत आहे, जंहिंजो भार अॼु क़ौमी कारकुननि ते आहे, छो त PP सरकार गुज़िरियल 13 सालनि में सिंध जे वसीलनि पाणी, तेल, गैस ऐं ज़मीनूं इक़्तिदार जे हवस में खपाए छॾियूं आहिनि ऐं सिंध जे इक़्तिदारनि खे करप्शन करे मुकमल तौरु तबाह करे छॾियो आहे। फोरू टोलो क़ौमी क़यादत समेत क़ौमी कारकुननि मथां कूड़ा दहशतगर्दीअ जा केस करे असांखे हिसाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। सिंध जे क़ौमी कारकुननि शहादतूं ॾिनियूं आहिनि, गिरफ़्तारियूं ॾिनियूं आहिनि। असां PP जे लूटमार सरकार जी सिंध जे ख़िलाफ़ अफ़रूज़ साज़िशुनि खे मुकॾहिं बि कामयाबु थियण न ॾींदासीं। मुख़्तसिर ख़िताब खां पोइ सैयद ज़ैन शाह सकण तरफ़ वधे काफ़िले जी सूरत में रवां दवां थी वियो, जिते सकण में काज़ी सरफ़राज़ मेमून चौक ते जलसे जो इहतिमाम कयो वियो आहे, जंहिंखे सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे पंहिंजे जेल में काटियल 102 ॾींहंनि जी दास्तान पिणु बयानु कंदो। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीमंद। Facebook ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।